अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अॼु पंजाब जे निगरान वज़ीर आला मोहसिन नक़वी साहब हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस में हुन बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त हुन आई जी पंजाब खे डायरेक्शन ॾेई छॾिया आहिनि त हाणे पुलिस वारनि जे मथां जे ख़िलाफ़ु जेको बि हथु खॼंदो उहो हथु भञियो वेंदो। उनजो चवणु इहो हुयो त हाणे रियासत जी जेका रिट आहे उहा बहाल कबी। उनखां पहिरियों असां ॾिसूं था पिया त जेको कुझु थियो आहे ज़मान पार्क जे नाले में या इस्लामाबाद में हाज़िरी जे वक़्तु जेको थियो आहे, PTI हिकिड़ो पुरतशद्दुद जेको आहे, हिकिड़ो मोब जेको आहे उहो इमरान ख़ान जे घर जे ॿाहिरियां तोड़े इस्लामाबाद जे पंहिंजो कोर्ट जे अंदरि हिकिड़े पुरतशद्दुद मोब जेको आहे जी सूरत वठी छॾी आहे। ऐं उन जे बारे में असांजे मुल्क जे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहब जो चवणु इहो आहे त हू RSS जी जेका आहे तिर्ज़ जी सियासत कनि पिया। बहरहाल असां इन सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं, पर ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त कोर्ट सॻोरी जेका आहे, कोर्ट सॻोरियूं अदालत आलिया ऐं अदालत उज़मा ऐं अदालत जेके बि उनजे लाइ एतिराम लफ़्ज़ चइजनि उहे चवंदे असां था चऊं त उन पारां मुसलसल जेको आहे वारंट कढणु ऐं वरी वारंटनि जो ख़्यालु न कंदे उहे मुअतल करणु, इहे सॼा सिलसिला बि असांखे नज़र अचनि था पिया। इन ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जॉइन कयो आहे लाहौर मां मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामेर तर्जुमेगार जनाब शाहीन कुरैशी साहब। कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम फयाज़। कुरैशी साहब, क्या समझते हैं मोहसिन नकवी साहब को इतने दिनों के बाद आज उसको आके कहना पड़ा कि हम जो है वो रिट ऑफ द स्टेट जो है वो अश्योर करेंगे और जो हाथ पुलिस की तरफ बढ़ेगा उसको तोड़ दिया जाएगा, ये डायरेक्शन बकौल मोहसिन नकवी साहब के उसने IG साहब को दे दी है। तो इतने दिनों तक जो हमारे पुलिस अफसरान के साथ होता रहा उसका क्यों नोटिस नहीं लिया गया और उस वक्त रिट ऑफ द स्टेट क्यों बहाल नहीं की गई? देखिए, मोहसिन नकवी साहब ने अपने तौर पे बहुत ताख़ीर इस कंसिडरेशन से की कि ये बतौर सहाफ़ी भी मुझे पता है कि इमरान खान स्कैंडल बनाने के माहिर हैं, जिसे कुछ ऐसे लोग जो मीडिया में आ गए हैं जो कहते हैं कि वो बयानिया बनाने के माहिर हैं, तो वो बयानिया बनाने के नहीं, वो प्रोपेगेंडा मशीन है जो कि 18-20 आदमी कुर्सियों पे बैठे हों तो वो धरना लाइव चलता रहा है। तो उस सारे प्रोसेस के तारीखी पस मंज़र को पीछे बुला दें तो हर आदमी यही सोचता है, जिसमें मोहसिन नकवी भी आएगा, कि भाई गैर मुसल्लह भेजें ताकि कोई इस तरह मॉडल टाउन टाइप का वाक़या ना हो जाए, क्योंकि इमरान खान से कोई बैद नहीं है। देखिए, मुझे ये जवाब बात करने का इसलिए मिल रहा है कि अभी हम मैं आपसे पूछूंगा कि अगर रियासत है, रियासत को ये मालूम क्यों नहीं था कि वहां जमान पार्क के अंदर क्या क्या तैयारी की गई है? अगर उनको मालूम था तो फिर इन पुलिस अफसरान को निहत्ता भेजने का मतलब उनको इस जबर के सामने जो है इस तशद्दुद का निशाना बनाने के सिवा और क्या मकसद था? देखिए, कल आपसे मेरी बात हो रही थी कि मेरे यहाँ नेट नहीं था, तो मैंने आपसे पूछा कि आज पूरे क्या सूरत हाल है, क्योंकि मुझे गाड़ी जो है नहर में, लाहौर की नहर में तैरती हुई दिखाई दे रही है, क्या कोई हंगामा हुआ है? वो ऑप्टिक ऐसा है, वो एक ऐसा पूरे पाकिस्तान में मैसेज गया है कि पुलिस की गाड़ी नहर के अंदर फेंकने वाली कुव्वतें कौन सी होंगी। लेकिन हम इस सारे पे भी बात करते हैं कि मोहसिन नकवी, ये ऑप्टिक्स नए नहीं है। हम उससे एक मिनट सर, कुरैशी साहब एक मिनट, उससे पहले हमने देखा कि यही जमान पार्क के बाहर पुलिस अफसरान के ऊपर लाठियां मारी गई, पेट्रोल बम फेंके गए, अपना कितनी गाड़ियों को जलाया गया, मोटरसाइकिलें जला गई। ये ऑप्टिक्स हमने खुद देखे थे। ये तो नहीं है कि ये गाड़ी का मामला तो अब हुआ है, लेकिन PTI पुरतशद्दुद थी जमान पार्क के अंदर। पहले दिन जब से पुलिस गई है जमान पार्क की तरफ से, उस वक्त से लेकर PTI पुरतशद्दुद है। तो क्यों हुकूमत को ये पता नहीं था? रियासत इतनी गाफिल क्यों थी? अगर उनको पता था तो फिर इन पुलिस अफसरान गरीबों का क्या कसूर था कि उसको तशद्दुद का सामना करने के लिए निहत्ता भेज दिया गया? देखिए, इस सारे की जिम्मेदारी जो है शहबाज शरीफ पर आती है, क्योंकि आप टेक्निकली तो कह सकते हैं कि मोहसिन नकवी जो हैं वो निगरान हैं, केयर टेकर हैं पंजाब में,
لیکن حقیقت یہ ہے کہ شہباز شریف نے ان کو وہ انسٹرکشن دے رکھی تھیں کہ جس کے اندر جو کہ سارا لائسنس ملا ہوا ہے اس کو عمران خان کو، وہ مجبور ہوئے، اور ان کا بیان اس چیز کی غمازی کرتا ہے کہ انف از انف. تو چونکہ وہ اب کسی بھی جو ہدایات دینے والے کردار ہیں ان کا کہنا ماننے سے انکاری ہو کر یہ بیان آیا ہے، لیکن اس کے باوجود میں یہ انہی کے بارے میں کہوں گا کہ یہ وزیر اعظم صاحب جو ہیں شہباز شریف اتنے کمزور ہیں کہ وہ آج کوئی قوم سے خطاب نہیں کر رہے، اور اتنا بہت بڑا مسئلہ ہے جس پہ اب انہوں نے جا کے ٹویٹ کی ہے کہ آرمی چیف کے خلاف جو ہے پی ٹی آئی باہر کے ملکوں سے ایک زوردار مہم چلوا رہی ہے، اور جس کے اندر میں بات اصل میں یہی آج کرنا چاہتا تھا کہ اس ملک کا سب سے بڑا مسئلہ یہ ہوا ہوا ہے کہ جو عمران خان اتنی زیادہ سخت گیر پالیسی سے اور انتہا پسندی سے ملک کے سیاسی عدم استحکام کو بڑھاوا دے کے آج پھر 2-3 ماہ کے بعد سری لنکا کے ذکر اذکار جو ہیں شروع کر دیے گئے ہیں، اور ہم ساری چیزوں پہ نظر رکھے ہوئے ہیں کہ کن کن فیکٹرز کی وجہ سے کیا ہو رہا ہے. وہ ایک چھوٹا سا بیان دے رہے ہیں کہ آرمی چیف کے خلاف مہم جو ہے پی ٹی آئی نے شروع کی ہے. تو کہنے کا مقصد ہے کہ یہ ایسی چھوٹی موٹی بات نہیں ہے کہ زمان پارک کے اندر جو ہے دہشت گرد یا انتہا پسند لوگ موجود تھے اور ہم ان کو دیکھ رہے تھے کہ وہ کس طرح، وہ پولیس تو وہاں گھس نہیں سکتی تھی. میں نے پہلے بھی آپ کے پروگرام میں بتایا کہ ہمارا دفتر بہت قریب ہے ان کے پاس سے، زمان پارک کی جو یہ ٹھنڈی سڑک ہے سندر داس روڈ. تو میں وہاں پہ اعتزاز احسن کا گھر ہے سامنے، وی ہیو بین وزٹنگ دیٹ پریمیسز. تو لیکن آج سب سے بڑی بات یہ ہے کہ اس کے بعد جب محسن نقوی نے یہ کہا ہے کہ میں نے آئی جی کو کہا ہے فری ہینڈ دے دیا ہے، تو اس کے بعد عمران نے جو بھی بات چیت کر رہے تھے تو انہوں نے خود جو ہے ان کے بارے میں جو بات کی ہے محسن نقوی کو گھٹیا کرمنل آدمی، تو وہ تو ایک محاذ آرائی اس طرح کرنا چاہ رہے ہیں عمران خان کہ ہمیں صحافیوں کو بھی اسٹریٹ فارورڈ بات کرنی پڑے گی کہ کیا یہ سابق وزیر اعظم یا پی ٹی آئی چیف کی لینگویج ہے کہ وہ گھٹیا آدمی اور کرمنل آدمی جو میرے قتل قریشی صاحب ایک اور مسئلہ ہے، جی میں یہ پوچھ رہا ہوں کہ جب آج شہباز شریف صاحب یہ کہتے ہیں کہ وہ جو ہے کوئی مہم چل رہی ہے آرمی چیف کے خلاف اور وہ چلائی جا رہی ہے، اس کے بارے میں فواد چودھری صاحب فوری طور پر آ گئے اور اس نے کہا کہ ہم کوئی مہم نہیں چلا رہے، اب یہ نہیں ہو رہا. اور یہ سر میری بات سنیں، لیکن یہ جو سلسلہ ہے یہ شروع تو خود شہباز شریف کے بڑے بھائی میاں نواز شریف صاحب نے خود کیا تھا جب گجرانوالہ میں اس نے آ کے نام لے کے کرٹیسزم شروع کی تھی کہ مجھے کیوں نکالا. جب وہ کر رہے تھے تو صحیح ہے، وہ بھی آرمی چیف کے نام لے کر اس وقت کے سٹنگ آرمی چیف کا نام لے کر کہہ رہے تھے. ہاں بھی بالکل درست کہہ رہے ہیں آپ کہ وہ اس وقت انہوں نے گجرانوالہ کے جلسے میں کہا، اور آج بھی کل بھی وہ کریڈٹ لے رہی تھی مریم اس کا کہ ہم نے تو اس وقت ان کا نام لیا جب وہ سروس میں تھے. تو لیکن بات یہ نہیں ہے، بات یہ ہے کہ اسٹیبلشمنٹ کے بارے میں یہی دو پارٹیاں بات کرتی رہی ہیں، جب مرضی چپ ہو جاتی ہیں. کیا یہ کوئی انٹرنیشنل اسٹیبلشمنٹ کا ایجنڈا ہے کہ جو قوتیں کسی کو ایک لفظ نہیں کہنا دیتی؟ اور میں نے خود ذاتی طور پہ کل ٹویٹر کے اوپر پورا انالیسس کیا ہے، جو لیڈنگ جرنلسٹ ہیں ان کی ٹویٹس کے اوپر جو کامنٹ کیے ہوئے ہیں پی ٹی آئی کے ٹرولز نے، اس کے اندر بالحقیقت بات یہ ہے، فی الحقیقت بات یہ ہے کہ اس میں جنرل عاصم صاحب کے بارے میں بے تحاشا گندی زبان کی گئی ہیں، باہر جو احتجاج کیے گئے ہیں ان کی ویڈیوز اپلوڈ کی گئی ہیں. اس کے اندر کوئی ایک بیان نہیں ہے، یہ ایک حقیقت سامنے آ گئی ہے. اور فواد چودھری کے بیان میں بھی یہ تھا کہ فوج اور عوام کے درمیان خلیج پیدا کرنے کی کوشش یا نفرت پیدا کرنے کی کوشش ہے. لیکن بعد ازاں اس میں بھی اشارہ یہی تھا کہ اگر کوئی یہاں پر سیاسی استحکام نہیں ہوگا اور الیکشن نہیں ہوں گے تو کچھ بھی نہیں ہوگا. تو یہ جو بہت بڑا ایجنڈا کوئی لگ رہا ہے، اس کے ساتھ ریلیٹڈ باتیں میں یہ کرنا چاہتا ہوں کہ مجھے آج کا منظر جو ہے وہ کوئی اتنا صرف یہ آرمی چیف کے خلاف مہم وغیرہ نہیں نظر آ رہی.
پاکستان میں ڈالر کی ریل بیل اس طرح ہے جو PNA کی تحریک کے دوران تھی. پاکستان کا ڈالر افغانستان میں جا رہا ہے اور پاکستان کا اقتصادی بدحالی کا جو اونٹ ہے کسی کروٹ اس لیے نہیں بیٹھ رہا کہ روزانہ IMF جو ہیں اپنی شرائط کو بدلتی جا رہی ہے, اور پہلے یہ بتایا جاتا ہے کہ اب گیس میں یہ کر دیں, اب بجلی میں یہ کر دیں, اب جو ہے سبسڈی ختم کر دیں, لیکن روزانہ کی بنیاد پر نئی ڈیمانڈ سامنے آنے کے بعد آج ملک کے اندر یہ فکر گیر جو ہے بات ہو رہی ہے کہ IMF جو ہے نئی جو ہے وش لسٹ کیوں دے رہا ہے, اس کا مقصد کیا ہو سکتا ہے. پھر ایک دن خبریں آئیں اور قومی میڈیا کے اوپر چلیں کہ حکومت نے رابطہ کر لیا ہے امریکہ سے IMF کے معاملے پہ. پھر وہ خبریں رکوا دی گئیں اچانک سے, ایک دم سے وہ آئیں خبریں کہ بھئی حکومت رابطہ کر رہی ہے امریکن حکام سے کہ یہ جو ہے ہماری اقتصادیات کو برباد کرنے کا جو ہو رہا ہے اس میں لیکن ظلم خلیل زاد صاحب کا بیان جو ہے, ظلم خلیل زاد صاحب اور وہ جو US کانگریس مین کی بات ہو رہی ہے, اور اس کے اندر یہ بھی بات آئی ہے کہ جو ڈاکٹر رؤوف ہیں پاکستان کے جو ابھی مل کے بھی گئے ہیں, حکومتی لوگوں سے بھی مل کے گئے, لیکن وہ عمران خان کے گھر میں مل کے گئے ہیں. انہوں نے ایک کانگریس مین کے ذریعے بھی پوری کیمپین چلائی ہے. تو دیکھیے میں اس کے نتیجے میں یہ کہوں گا کہ آج جو ہیں ان کے جو نون لیگ کے منسٹر بھی ہیں اور وہ جو ہیں جاوید لطیف, وہ یہ جو باتیں کر رہے تھے کہ یہ جو ملک کے اندر ہو رہا ہے اس کے اندر کون سا ملک ہے جو کہ وہ عمران کو گرفتاری سے روک رہا ہے اور جو نواز شریف کو آنے نہیں دے رہا. اس کے درمیان کہ اس مسئلے پر قوم کے اندر بڑی بے چینی ہے, حکومت واضح کرے. حکومت کا مطلب یہ تھا کہ وہ یہ کہہ رہے تھے, اشارہ دے رہے تھے کہ چونکہ وزیر خارجہ بلاول بھٹو ہیں تو وہ اس پہ بات کریں. میں آج یہ ذاتی طور پر, کیونکہ میں نے 70 کے درمیان 1970 کے بعد 71 ہوتے دیکھا, کوئی زیادہ ٹائم نہیں لگا, اور جب سے ہم سیاست کو مانیٹر کر رہے ہیں, دیکھ رہے ہیں, اور ہم اداروں کی پالیسیز میں کوئی تبدیلی نہیں دیکھ رہے اور اس کا ایک تسلسل ہے, اور ہم سمجھتے ہیں کہ اسٹیبلشمنٹ انٹرنیشنل اسٹیبلشمنٹ سے جڑی ہوئی ہے. آج پاکستان کی اسٹیبلشمنٹ کے عدلیہ جیسے کھلاڑی کے بارے میں بہت زیادہ کھلی باتیں ہو رہی ہیں. ابھی میں بندیال صاحب کا کوئٹہ میں امر بالمعروف کے بارے میں ایک تقریر سن رہا تھا کہ ان کی جارگن اور ٹرمینالوجی بھی وہی ہے جو عمران خان کی ہے, اور ساتھ ہی وہ اشارہ بھی دے رہے تھے کہ ہم ویڈیو کے اوپر حاضریاں کر لیں. اس کے فوری بعد عمران خان نے بھی یہ کہا کہ مجھے میری جان کو خطرہ ہے, مجھے ویڈیو پہ لے لیں. تو کہنے کا مطلب ہے کہ یہ اس ملک کے اندر جو یہ بے چینی, سیاسی عدم استحکام, اقتصادی بدحالی, عالمی سطح کے اوپر یہ ظلم خلیل زاد ہوں یا IMF کی روزانہ کی وش لسٹ ہو, یہ ایک بہت سنگین معاملہ, یہ اس سطح کا معاملہ ہے کہ جب آمروں کے ذریعے امریکہ اور اس کی CIA جو ہے پاکستان اور یہ جو ہے ہمارے ساؤتھ ایشیا کے اندر مداخلت کر رہی تھیں, اور ذوالفقار علی بھٹو شہید جو ہے. منظرنامہ ہے قریشی صاحب, اس تجزیے کے بعد کا منظرنامہ ہمیں سمجھائیں کہ اب کیا ہوگا. نون لیگ کی پوزیشن خود اپنی یہ ہے کہ یہ ہوگا کہ میں یہ سمجھتا ہوں کہ پہلے میں یہ شروع کرتا ہوں کہ میں ایک تجویز سے شروع کروں گا کہ جب ایوب خان کے سے علیحدہ ہونا پڑا باوجود ذوالفقار علی بھٹو شہید کو, تو آج یہ اونس اور ذمہ داری بلاول بھٹو پہ ہو گئی ہے کہ وہ جس متحدہ حکومت کے اندر ہیں وہ ایک بڑے رہنما ہیں جن کی پارٹی کی جمہوری جدوجہد کی عظیم تاریخ ہے, وہ آ کے قوم کو یہ بتائیں کہ ان عالمی قوتوں کا اس وقت کردار کیا ہے. میں کوئی ان کو ایڈونچر کی دعوت نہیں دے رہا, لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ قوم جب اتنی کنفیوژن میں چلی جائے کہ ایک سابق آرمی چیف جو ہے وہ جنرل فیض کے بارے میں باتیں کر رہا ہے اور دوسرے آرمی چیف کو ٹارگٹ کر دیا گیا ہے, اور پولیس کو جو ہے سیکیورٹی گارڈ کا درجہ بھی نہ دیا جائے, اور ان کو جو ہے ڈنڈے مار مار کر جو ہے ان کے موریل کو خراب کر دیا جائے, تو ایسے اور اقتصادی بدحالی انتہاؤں کو چھو رہی ہو, تو میں سمجھتا ہوں کہ یہ تمام جو فیکٹر ہیں وہ کمزور حکومت کی نشاندہی کر رہے ہیں, جس میں ایک جمہوریت پسند سیاسی جماعت کے بلاول بھٹو زرداری بھی اس کے اندر ایک کردار ہیں.
کہ وہ عالمی سطح پر ہونے والا یہ جو سارا منظرنامہ ہے اسے کمپریہنڈ کریں. ٹھیک ہے کہ آج انہوں نے 1200 بیڈ کے ہسپتال کا افتتاح کیا ہے کراچی میں, لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ پاکستان وہ ڈیولپمنٹ جو دکھا رہے ہیں, گڈ گورننس دکھا رہے ہیں, اس کے ساتھ آج متقاضی ہیں حالات اس چیز کے کہ وہ ملک کے سیاسی منظرنامے پر نظر آئیں اور قیادت کریں. قریش صاحب دیکھیں نا, بلاول بھٹو زرداری صاحب نے تو ایز اے فارن منسٹر یہ جو اپنا فلڈز آئے, ان فلڈز کے اوپر ساری دنیا کو اپنا یو این کے سیکرٹری جنرل سے لے کر اپنا پوری دنیا کو کنونس کیا, اس کو دکھایا, اس کو اس بات پہ قائل کیا, اور پھر ہمیں جو پلیجز ہوئیں وہ آپ نے دیکھا. بلاول بھٹو زرداری صاحب کی پارٹی کے پاس کلائمیٹ چینج کی منسٹری تھی, اس پہ جو اپنا شری رحمان صاحبہ اور بلاول صاحب نے جو محنت کی, کاپ 27 شرم الشیخ میں جو کامیابی ہوئی وہ آپ کے سامنے ہے. بلاول بھٹو زرداری صاحب کے پاس جو تیسری اہم منسٹری ہے وہ بے نظیر انکم سپورٹ پروگرام کی شازیہ بری صاحبہ کی منسٹری ہے. اس میں آپ نے دیکھا کہ جس طرح اس فلڈ افیکٹڈ پیپل کو, لوگوں کو جو ٹائملی جو اپنا ترسیل ہوئی جو اپنا اس کا اپنا سپورٹ پروگرام کیے رقوم کی, وہ آپ نے دیکھا کہ کتنی پرامپٹلی ہوئی. تو بلاول بھٹو زرداری صاحب تو کہہ رہے ہیں کہ ہم نے اس حکومت میں آ کے, اور آصف زرداری صاحب نے اس دن بالکل واضح کہا تھا کہ یہ نون لیگ کے معاملات ہیں کہ وہ اسحاق ڈار کو رکھتے ہیں کہ مفتاح کو رکھتے ہیں. یہ نون لیگ کا مسئلہ ہے کہ وہ اپنا وزیر داخلہ کے طور پر رانا ثناء اللہ کیا فیصلے کرتے ہیں. تو آصف علی زرداری صاحب نے بہت واضح کہہ دیا تھا کہ یہ جو منسٹریز ان کے پاس ہیں اس پہ وہ نہ کمنٹ کرتے ہیں, نہ ان کو تجویز دیتے ہیں. تو پیپلز پارٹی کی جو منسٹریز ہیں اس میں تو پیپلز پارٹی نے بالکل پرفارم کر کے دکھایا ہے اس حکومت کے اندر. لیکن میں یہ کہنا چاہتا ہوں کہ جو سندھ کی سطح پر سیلاب میں ساری قیادت جو ہے پاکستان کی وہ بالکل کچھ نہیں کر سکی, سوائے اس کے کہ ان کا تھوڑا سا ساتھ جو ہے شہباز شریف نے دیا, ساتھ آئے. لیکن پیپلز پارٹی کا وہ جو کردار ہے فلڈ افیکٹیز کے حوالے سے, اب گھر بنانے کا, قرضے لے کے گھر بنانے کا کام جاری ہے, اور بھی گڈ گورننس کی بات ہے. لیکن پاکستان پیپلز پارٹی ملک گیر سطح کی ایک ایسی سیاسی قوت ہے جس کی جانب لوگ جو ہیں اس وقت شہباز شریف کی پارٹی نون لیگ سے مایوس ہو گئے ہیں کہ وہ کمزور ویٹ اینڈ سی کی پالیسی میں بینیفٹ دے رہے ہیں, اور ایڈورٹیزمنٹ مینیجر بنے ہوئے ہیں عمران خان جیسے آدمی کے, جو 4.25 سال میں کچھ ڈیلیور نہیں کر سکا, اور آج بھی ملک کو انتہا پسندی کے ایک ایسے کھڈ میں گرا رہا ہے جہاں نہ صرف ہماری اقتصادی بدحالی کے کنویں میں ہم گرنے جا رہے ہیں, لیکن ہمارے ہاں نفرتوں اور تقسیم کا بھی مسئلہ ہے. لیکن میں فیاض صاحب یہ کہوں گا کہ آج ملکی منظرنامے پہ بلاول صاحب کو ایک ملک کی قیادت کی متبادل قیادت کا ایک موقع ہے جس کے اندر وہ اس کو بے نقاب کریں کہ جو اس ملک کے حالات ہیں, جو پی ٹی آئی کی انتہا پسندانہ سیاست ہو رہی ہے. دیکھیے پی ٹی آئی جو ہے انہوں نے 30 کروڑ روپے خیبر اسمبلی سے وہاں پہ دیے ہیں مدرسوں کو, اور ان کا طالبان خان نام ہی جو ہے وہ اس کو کھیل رہے ہیں کارڈ کو. تو یہ چیزیں آج جو ہیں کوئی ایسی ایبسٹریکٹ نہیں ہیں, اور یہ چیزیں سامنے نظر آ گئیں, اور ان کی امپلیمنٹیشن آپ کو اس میں نظر آ گئی زمان پارک سے لے کر, اور جو وہ وہاں پہ کورٹس کے اسلام آباد کے سامنے. شاہین قریشی صاحب آپ کی بڑی مہربانی. ناظرین ملک جا سینئر صحافی نامیرا تجزیہگار شاہین قریشی صاحب اساں گڈوا گفتگو تاں ٻدھی, یقینی طور تے جڏहिं ہاणे شاہین قریشی صاحب جو مقصد इहो आहे जॾहिं پی ٹی آئی ऐं نون لیگ ॿई जेके आहिनि हिकिड़े हवाले सां साॻे नैरेटिव, साॻे अंदाज़, साॻे क़िस्म जी सियासत में बिलीव कंदड़ ॿई पार्टियूं आहिनि. उते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजी जेका उन्हनि जी शनाख़्त आहे जमहूरियत पसंदी वारी, उन्हनि जी जेका शनाख़्त आहे अवाम दोस्ती वारी, उन्ही जे बुनियाद ते उन्हनि खे हिकिड़े नए नैरेटिव सां गॾु शयुनि खे वाज़े खोले सम्झाइणो पवंदो ऐं उहो नओं बयानियो पीपल्स पार्टी ठाहे सघे थी. इहो हुया शाहीन कुरैशी साहब जा रिमार्क्स. वक़फ़ो वठूं था नाज़रीन, वक़फ़े खां पोइ वठी हिन गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते वधायूं.
वेलकम बैक नाज़रीन। अचत प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था सिंध जी राजधानी कराची, जिते अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सिंध जी सिहत वारी वज़ीर अज़रा फज़ल पेचो साहिबा जेका आहे उहा 1200 बिस्तरनि जी जेका आहे दिलि जे बीमारियुनि जी जेका इस्पताल आहे, जंहिंखे NICVD चयो वञे थो पियो, उनजो इफ़्तिताह कयो आहे। उन मौक़े ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सियासी मामलनि ते बि गुफ़्तगू कई आहे। बहरहाल उन सॼनि मामलनि ते जेका अॼोकी इहा तक़रीब थी आहे ऐं उन इस्पताल जे बारे में ऐं मजमूई तौर ते पीपल्स पार्टी हिननि 14 सालनि जे अंदरि जेको कुझु कयो आहे उन ते गुफ़्तगू कंदासूं। असांखे जॉइन कयो आहे धरती TV जे पंहिंजो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी साहब। अचो त हुन सां गुफ़्तगू। शबीर लाशारी साहब सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम फैज़ साहब। शबीर लाशारी साहब, ॿियो तक़रीब जे बारे में थोरो असां नाज़रीन खे अपडेट कजो त छा हुई, इस्पताल जी छा कैपेसिटी आहे, छा आहे? बिल्कुलु फैज़ साहब, ही सिंध सरकार पारां कराची जे इलाइक़े लांढी में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां मनसूब दिलि जे बीमारियुनि जी इस्पताल जे पीड़ जे पथर रखण जो अॼु जेको आहे उते तक़रीब हुई, जंहिंमें PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पीड़ जो पथर रखियो। उन सां गॾोगॾु वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह उन सां मौजूदु हो। सिहत खाते जे सूबाई वज़ीर जीअं तव्हां ॿुधायो डॉक्टर अज़रा फज़ल पेची हो मौजूदु हुई। 30 अरब रुपयनि जी लागत सां ही इस्पताल जेका आहे उहा ठहे पई ऐं हीअ दुनिया जी सभ खां वॾी इस्पताल हूंदी, जंहिंमें 1200 बिस्तरनि ते ॿधल ही इस्पताल हूंदी। ख़ासि तौर ते दिलि जे बीमारियुनि जी ही इस्पताल आहे। अॼु मजमूई तौर ते जॾहिं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्पताल जे पीड़ जो पथर रखियो त उते हुन जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं जेके सिहत जे शोबे में ख़िदमतूं आहिनि उन ते बि ॻाल्हायो आहे। उनजो चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मुख़ालिफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ते तनक़ीद कनि था उन्हनि लाइ रुॻो NICVD जेको आहे उहा खोड़ आहे, छाकाणि त उन ॿुधायो ऐं रियलिटी बि आहे त NICVD अरिड़हीं तरमीम खां पोइ 2015 में NICVD जेको हिते कराची में इस्पताल हुई उहा सिंध सरकार जे हवाले थी। उन सां गॾोगॾु 2 ॿियूं इस्पतालूं हुयूं, NICH ॿारनि जी जेका इस्पताल आहे ऐं जनाह इस्पताल। PP चेयरमैन ॿुधायो त जॾहिं इहे इस्पतालूं सिंध सरकार खे मिलियूं हुयूं त उहे चंदे ते हलंदियूं हुयूं। उनखां पोइ जेको आहे सिंध सरकार उन्हनि खे एतिरो ठाहियो आहे जो दुनिया जे ॿियनि मुल्कनि खां वेंदे ॿियनि सूबनि जा माण्हू जेके आहिनि उहे बि हिते इलाजु कराइण अचनि था ऐं उहो सिंध सरकार जो वॾो कारनामो आहे। रुॻो 1700 सैटेलाइट जेके सेंटर आहिनि दिलि जे बीमारियुनि जा उहे कराची शहर अंदरि पंहिंजो 17 रुॻो उहे कराची शहर में आहिनि। उनखां अलावा लाड़काणो, सखर, हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में जेको आहे NICVD जूं शाखूं जेके आहिनि उहे बि खोलियूं वियूं आहिनि। ऐं अॼु हीअ जेका इस्पताल आहे उहा शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे नाले सां पीड़ जो पथर रखियो पियो वञे, उहो बि हिकिड़ो वॾो इदारो आहे। वॾे वज़ीर ॿुधायो त 30 अरब रुपयनि जी लागत सां जेका हीउ मनसूबो आहे जेको 5 सालनि अंदरि मुकमल थियणो आहे, पर उन कॉन्ट्रेक्टर्स खे चयो त हू अॻु में उनखे कोशिशि कनि त मुकमल कनि ऐं सिंध सरकार भरपूर नमूने सां फंड्स प्रोवाइड करण लाइ तयारु हूंदी, छाकाणि त हीउ तमामु वॾो इदारो जेको आहे उहो हूंदो। हीउ न रुॻो कराची या लांढी पर सॼे मुल्क जे माण्हुनि लाइ दिलि जे बीमारियुनि जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि लाइ हीउ तमामु वॾो इदारो हूंदो। अच्छा, NICVD यकीनी तौर ते पंहिंजो हिकिड़ो सक्सेसफुल मॉडल आहे ऐं जीअं पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं सिंध जी हुकूमत जो क्लेम कंदी रहे थी त उते पूरे पाकिस्तान मां मरीज़ अचनि था ऐं फ्री ऑफ कास्ट इलाजु जेको थिए थो ऐं एॾी बाईपास लेवल जी सर्जरी जेका तमामु महांगी क़िस्म जी उहा मुफ़्त में थी वञे, स्टंट लॻी वञनि ऐं उनखां पोइ ॿिया समूरा मामला इहो आहे। छाकाणि त जेको असांजूं ॿियूं 2 वॾियूं पार्टियूं आहिनि, माफ़ु कजो, इहो ई चयो न बिलावल भुट्टो ज़रदारी त सिंध हुकूमत खे कंपेयर कयो तव्हां KP सां, पंजाब सां। पंजाब जे कंहिं बि ज़िले में तव्हांखे सखर NICVD जेका आहे उहा न मिलंदी। उन सां गॾोगॾु बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी सरकार ऐं ॿियनि सूबनि जे जेको आहे सरकारनि खे, सूबाई सरकारनि खे इहा ऑफर कई आहे। जे कादर पटेल जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे सिहत वारो उहो उते तक़रीब में मौजूदु हो। हुन चयो त सिंध सरकार खे जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार चवे त असांखे अहिड़ो इदारो क़ाइमु करे ॾियो त असीं डॉक्टर नवीद कमर जूं जेका आहे नदीम कमर जूं ख़िदमतूं जेके ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं 6 महीननि जे अंदरि असीं इस्लामाबाद में चओ, पंजाब में चओ, KP में चओ, तव्हांखे अहिड़ो इदारो क़ाइमु करे ॾेई सघूं था। शर्त इहो आहे त फंड्स तव्हां पंहिंजा ॾियो असांखे। उन में सिलसिले में ॾिसो न, मां जेका ॻाल्हि चवणु पिया चाहियां त उहो जेको मॉडल आहे जो शुरू खां वठी पीपल्स पार्टी ही पब्लिक सेक्टर जी हेल्थ फैसिलिटीज़
खे बहितर करण जो मॉडल जेको आहे उन ते कमु पई करे। बिल्कुल NIC विडियो आहे इनमें साइबर नाइफ ॾिसो जनाह में तव्हां गेम्स ॾिसो जिते जहिड़े जा प्लान पेवंदकारी थिए पई SIOT में ॾिसो माना खुद जेको आहे SIOT आहे या खुद इंडस हॉस्पिटल खे जेतिरी फंडिंग करे पीपल्स पार्टी ऐं या खुद जेको आहे जिना अस्पताल ऐं उनखां अलावा ट्रामा सेंटर तव्हां ॾिसो ट्रामा सेंटर ऐं डाउक जे अंदरि जेतिरी पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत फंडिंग करे पई त उहे बिल्कुलु उहो मॉडल आहे हिकिड़ो जंहिंमें पब्लिक सेक्टर जा हेल्थ फैसिलिटीज़ डेवलप थियनि उनखे बहितर कजे। इहो मॉडल पीपल्स पार्टी जो मॉडल आहे। बिल्कुलु नून लीग जो मॉडल जेको हुयो उहो हेल्थ कार्ड जो मॉडल हुयो। सही उन हेल्थ कार्ड जो मॉडल खे वरी PTI जी क़यादत जेका आहे इमरान ख़ान जी हुकूमत बि उहो हेल्थ कार्ड जो मॉडल माना उन्हनि वरी प्राइवेट सेक्टर जे हुनखे कयो त भई असां हुकूमत सिर्फ़ु हेल्थ कार्ड ॾेई छॾींदी इंश्योरेंस थी वेंदी पोइ प्राइवेट में तव्हां वञी इलाजु करायो पोइ तव्हांजो जेतिरो ख़र्चो ईंदो जेतिरी तव्हांखे कवरेज हूंदी उहो तव्हांखे थींदो। पर ज़ाहिर आहे हेल्थ कार्ड जी का न का त लिमिट हूंदी न। हिते जॾहिं तव्हां पब्लिक सेक्टर जो इंफ्रास्ट्रक्चर था कयो त का लिमिट ई कान्हे का। जंहिं वक़्तु तव्हां जिते वञो ऐं जेतिरो तव्हांजो ख़र्चो अचे उहो जेको थी वेठो हुजे त इहे ॿ डिफरेंट मॉडल आहिनि। ऐं हेल्थ ताईं जेको आहे शो केसिंग जेका थिए थी या जेका नतीजा जेके आया आहिनि उनमें बिल्कुलु वाज़े आहे त हीउ जेको सिंध सरकार जो पीपल्स पार्टी जो मॉडल आहे उहो बहरहाल कामयाब मॉडल आहे। नो डाउट बिल्कुलु इनमें कोशिशि पर उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी जे इन्हनि जेको 15 सालनि जे हवाले सां तनक़ीद ज़ाहिर जाम थिए थी ऐं उहा केतिरनि हदनि ताईं मुनासिबु ऐं जाइज़ बि हूंदी। ज़ाहिर हुकूमतूं जेके आहिनि उहे तनक़ीदुनि खां बालातर हूंदियूं कोन उन्हनि खे। बिल्कुलु पर ॿियो जेको आहे पाकिस्तान जी एनर्जी जो मसइलो जेको आहे तवानाई जो मसइलो उन तवानाई जे मसइले जे हवाले सां जेको थर कोल डेवलप थियो उन सां गॾोगॾु जेको असांजो विंड कॉरिडोर ते कमु थियो आहे ज़बरदस्त क़िस्म जो इहे जेके ॿ थिया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पहिरियों दफ़ो जेको आहे सिंध हुकूमत नूरियाबाद वटि पंहिंजो जेको आहे पावर प्लांट जनरेट कयो ऐं उतां खां पोइ ट्रांसमिशन लाइन बि पाण खणी आया। वफ़ाक़ी सरकार ट्रांसमिशन लाइन बि न ॾिनी त इहो जेको एनर्जी सेक्टर जे अंदरि हिननि 15 सालनि जे अंदरि 14 सालनि जे अंदरि जेको सिंध हुकूमत जा इनिशिएटिव आहिनि उहो विंड जे हवाले सां ऐं छाकाणि त जॾहिं जेको आहे कोल जो हुयो उन वक़्तु बि सिंध गवर्नमेंट पाण पंहिंजी इन्वेस्टमेंट करे कंपनी ठाहे एंग्रो खे साण मिलाए पोइ चाइना CPEC मां उहो करे उते बि वफ़ाक़ी हुकूमत जी कोन हुई थोरी जो वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी जी हुई पर तंहिं हूंदी बि उहो सॼो इनिशिएटिव जेको हुयो उहो पीपल्स पार्टी जी सिंध सरकार जो हो। त मुल्क जे अंदरि जेके तवानाई जो बहरान हुयो उनखे पीपल्स पार्टी जी बि सिंध सरकार उनखे जेको आहे एड्रेस कयो ऐं अॼु उहे ॿई मॉडल जेके आहिनि उन मां हर को चए पियो त पाकिस्तान जो ईंदड़ केतिरे ज़माननि ताईं जेके आहिनि न इन तवानाई जूं ज़रूरतूं जेके आहिनि इहे विंड ऐं पंहिंजो जेको आहे कोल मां असां पूरियूं करे सघूं था। बिल्कुलु टियों जेको पीपल्स पार्टी जी जेका सक्सेस स्टोरी आहे उहा आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको पूरी दुनिया में भले हुनजा नाला मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ हुकूमतुनि मटाया पर हक़ीक़त इहा आहे त जेको 2008 में पीपल्स पार्टी हुकूमत अचण सां ई बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले सां जेको पुअरेस्ट ऑफ द पुअर आहे ग़रीब तरीन माण्हू जेको आहे उनजे सोशल सेफ्टी नेट लाइ उनजे घर जे चुल्हे खे हलाइण लाइ जेको उन्हनि खे डायरेक्ट कैश जो सिलसिलो ॾिनो उहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मॉडल आहे जंहिंखे सॼी दुनिया ते अच्छा इहो सिंध ताईं महदूद न आहे वॾी ॻाल्हि ज़ाहिर आहे सिंध ताईं महदूद न आहे तॾहिं त मूं चयो न त पोइ हुकूमतूं ॿियूं आयूं नून लीग जी हुकूमत आई या PTI जी हुकूमत आई हुननि उनखे जेको आहे मुख़्तलिफ़ नालनि सां तब्दील करण जी कोशिशि कई पर बहरहाल इहो हिकिड़ी हक़ीक़त आहे त उहो जेको पुअरेस्ट ऑफ द पुअर जो अॼु जेकॾहिं शहबाज शरीफ़ साहिबु जेको पेट्रोल जी सब्सिडी जी ॻाल्हि करे थो पियो त भई मख़सूस उनखे ॾिजे इहो मॉडल दरअसल जेको माइंड सेट आहे उहो पीपल्स पार्टी जो हुयो त भई जेको हक़दार आहे ग़रीब तबिके खे सब्सिडीज़ ॾिजनि न की अमीर तबिके खे छाकाणि त पाकिस्तान जी तारीख़ में हमेशह इहो थींदो रहियो आहे त टेक्सटाइल वारनि खे तव्हां ॾींदव त साईं पोइ तो एक्सपोर्ट वधी वेंदी साईं फलाणनि खे ॾींदव त पोइ हे थी वेंदो मतिलबु सदाई अमीरनि खे पैकेजिस ऐं सब्सिडीज़ मिलंदियूं रहियूं उनजी भेट में ग़रीबनि जी सब्सिडी जो तस्वर पहिरियों भेरो पीपल्स पार्टी इहो ॾिनो उनमें प्रायोरिटी वरी औरत आहे यस इहा जेको टियों फैक्टर जेका जंहिंजा शबीर इशारो कयो वुमन एम्पावरमेंट ते पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीर भुट्टो जे वक़्त खां वठी फर्स्ट वुमन बैंक खां वठी औरतुनि जे थाणा ठहण खां वठी औरतुनि जे हवाले सां कानून साज़ी थियण खां वठी या हिन हुकूमतुनि में जेको आहे जेका औरत जे प्रोटेक्शन जा जेके बिल पास कया वफ़ाक़ में पीपल्स पार्टी तोड़े हिते सिंध जे अंदरि 18 सालनि खां घटि उमिरि जी शादी ते पाबंदी जो जेको सिंध में बिल पास कयो वियो इहे समूरा मामला पर उन सां गॾोगॾु जीअं
बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको आहे उहो पैसो मिलंदो औरत खे। उनखां अलावा ॿियो पीपल्स पार्टी जी हुकूमत 2008 में शुरू कयो हुयो UCBRP पंहिंजो यूनियन काउंसिल बेस्ड पॉवर्टी रिडक्शन प्रोग्राम। उनमें भी तमामु काफ़ी ज़िलनि में सिंध जे अंदरि औरतुनि खे जूं ॻोठनि में तंज़ीमूं ठाहे विलेज ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां उन्हनि औरतुनि खे चयो वेंदो त तव्हांखे ही पैसा ॾिना वञनि, पोइ जेको आहे उहो जेको प्रोग्राम हले थो। ऐं उते हाणे केतिरनि ई ॻोठनि में उहो जेको वधंदो वधंदो उहो फंड करोड़नि में थी वियो आहे। ऐं उहे औरतूं हिक ॿिए खे कर्ज़ ॾियनि थियूं, जो हिसाब किताब बि रखनि थियूं ऐं उहो वरी रिकवर बि कनि थियूं। वरी उन मां जेको आहे ॿियूं शयूं ॿियनि माण्हुनि खे पंहिंजो ॻोठ जे ॿियनि औरतुनि खे उहो कर्ज़ मिले थो। इहो जेको सिलसिलो आहे वुमन एम्पावरमेंट जे, उनखां अलावा जेको आहे पीपल्स पार्टी 16 एकड़ ज़मीन जेका ॾिनी पए उहा बि औरत जे नाले कई हुई। ऐं हाणे जेको तव्हां ॾिठो त बरसातुनि खां पोइ जेको आहे जेके घर ठहण जी ॻाल्हि थी, उनमें बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु थियो त मालकाणा हक़ जेके आहिनि उहे औरत जे नाले सां कागज़ ॾिना वेंदा ताकी इहो एसेट जेको आहे इहो बि औरत जो हुजे। माना ज़मीन न पीपल्स पार्टी ॾिनी त उहा बि औरत खे ॾिनी, जेकॾहिं घर हाणे ठाहे ॾींदी त उहा बि औरत जे नाले ते थींदो, जेकॾहिं इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाला प्रोग्राम जो उहो मिलंदो त बि उहो औरत खे मिलंदो। जेकॾहिं UCBRP जे नाले सां पॉवर्टी रिडक्शन जे हवाले सां जेकॾहिं जेको जंहिंखे चइबो आहे स्मॉल क्रेडिट्स जो उहो जेको आहे उहो कर्ज़ मिलंदो त उहो बि औरत खे मिलंदो। हर पासे खां औरतुनि जे हवाले सां पीपल्स पार्टी हिकिड़ो उहो कयो आहे। हिकिड़े हिननि 14 सालनि जे हिसाब सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त एनर्जी ते, सिहत ते, औरतुनि जे एम्पावरमेंट ते इहे, ऐं ॿियो जेको पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जे बुनियाद ते जेको इंटर सिटी जेका कनेक्टिविटी आहे, माना हैदराबाद खां जेको मीरपुर ख़ासि जो ठहियो ड्यूअल कैरेज वे, उनखां पोइ सखर खां पंहिंजो जैकबाद जे विच में डबल ड्यूअल कैरेज वे ठहियो। ऐं हाणे ॿिया मुख़्तलिफ़ शहर जेको आहे नवाबशाह खां जेको आहे सकरन ताईं ऐं ॿिया केतिरा ई जेको आहिनि उहे शहरनि जे विच में जेका कनेक्टिविटी आहे उहा हिन वक़्तु जेको हिननि 15 सालनि में, हालांकि हिननि 15 सालनि में 2010 जा फ्लड बि आया, 11 जे अंदरि बरसाती ॿोॾि जे करे लोअर सिंध वरी भोॻियो, हाणे वरी असां हिकिड़े ॿिए फ्लड खे ॾिसूं पिया। त इहो जेको सॼो सिलसिलो थियो आहे उनजे बावजूदि बि इंफ्रास्ट्रक्चर, रोड इंफ्रास्ट्रक्चर सिंध जे अंदरि अॼु जंहिं पोज़ीशन में बीठल आहे, यकीनी तौर ते उहो बि हिकिड़ो कामयाबु मॉडल आहे। इहे समूरियूं ॻाल्हियूं जेके आहिनि ॿियूं बि केतिरियूं करे सघजनि थियूं, पर बहरहाल इहे उहे थुल्हियूं ॻाल्हियूं हुयूं जेके असां ज़रूरी सम्झूं पिया त अॼु ॾहें पंहिंजो इहा ॻाल्हि थी आहे इस्पताल जी। यकीनी तौर ते इहो तमामु वॾो इनिशिएटिव आहे ऐं सिंध जे अंदरि हेल्थ जूं सहूलियतूं ॿियो जेका अहम ॻाल्हि आहे, यूनिवर्सिटीज़ हिननि 15 सालनि जे अंदरि माना हर ज़िले खे तक़रीबन यूनिवर्सिटी मिली आहे हिन अरसे में। किथे कैंपसिस ठहिया आहिनि, किथे नई यूनिवर्सिटीज़ डेवलप थियूं आहिनि। सखर में जेको आहे तव्हां ॾिसो अरोड़ यूनिवर्सिटी खां वठी बेगम नुसरत भुट्टो वुमन यूनिवर्सिटी खां वठी ईअं ॿियनि जॻहियुनि ते जेको आहे किथे लॉ जा कॉलेज, किथे लॉ जी यूनिवर्सिटियूं, इहो सॼो सिलसिलो जेको आहे यूनिवर्सिटियुनि जे हवाले सां उन सां छा थींदो, भली हाणे हुन ते तनक़ीद थिए थी, फंड्स न आहिनि, इहा बि तनक़ीद थिए थी, उते क्वालिटी ऑफ एजुकेशन जो आहे, उते सहूलियतुनि जो इहो आहे, पर बहरहाल हिकिड़ी सहूलियत उहा डेवलप थी वई आहे। उनखां पोइ उनखे इम्प्रूव करण लाइ जेतिरा बि वसीला ईंदा वेंदा माण्हू उनखे इम्प्रूव कंदो वेंदो, पर इहा सहूलियत जो उते मुहैया थियणु जेको आहे इहा हिकिड़ी मस्बत ॻाल्हि आहे जेका ज़रूरु उनखे पंहिंजो एप्रिशिएट करणु घुरिजे। शबीर, अॼु बिलावल साहब पंहिंजी गुफ़्तगू में ही त पाण पीपल्स पार्टी जे कंट्रीब्यूशन जे हवाले सां जेको कुझु ज़िक्र बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पंहिंजी तक़रीर में बि कयो, बाक़ी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदो रहे थो। कराची जी मेयर जे बारे में गुफ़्तगू कई। बिल्कुलु रुगो कराची न, छाकाणि त हीअ त सॼी सिंध जो केस आहे। हिन वक़्तु ताईं ॿिन्ही फेज़िस में, माना पहिरें फेज़ में जेके पहिरें डिविज़न्स में जेके मकानी चूंडूं थियूं, वरी हाणे ॿिए फेज़ में कराची ऐं हैदराबाद थियूं, हाणे ॿई फेज़ मुकमल थी वञण बावजूदि हिन वक़्तु ताईं मकानी चूंडनि में चूंडिजी आयल जेके मकानी नुमाइंदा आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु ताईं ख़िदमत जो मौक़ो न मिलियो आहे। इहो ई केस अॼु जेको आहे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी रखियो पंहिंजी तक़रीर दौरान। उनजो चवणु हो त हिकु त कराची में जेको आहे तारीख़ में पहिरियों भेरो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे उहो मकानी चूंडूं खटे आई आहे ऐं उहा असांजी महिनत आहे, असांजूं क़ुर्बानियूं आहिनि।
पर कुझु क़ुवतूं नथियूं चाहिनि त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जियालो जेको आहे उहो कराची जो मेयर हुजे, पर उहे असांखे रोके नथियूं सघनि। ऐं उनजो हवालो बि ॾिनो त रुॻो 11 यूनियन कमेटियुनि खे बुनियादु बणाए त उते ॿीहर चूंड थियणी आहे या उहा चूंड रुकी, नंढी चूंड थींदी, नंढी चूंड कोन थी, रुकियल हुई, त उन जे करे मेयर जी जेका चूंड आहे उहा रुकियल आहे ऐं इहो नामुनासिब आहे। उन ते हुन सिंध हुकूमत खे अॼु उन जलसे में बाज़ाब्ता तौर ते हिदायत ॾिनी त सुभाणे ई वञी सिंध हाई कोर्ट में हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई वञे। बिल्कुलु ईअं आहे जीअं क़ौमी असेंबली जूं सीटूं इलेक्शन थी वञनि, पर 5 जॻहियुनि ते जेकॾहिं चूंडूं नथी सघनि त पोइ चूंडूं नथी थियूं तेसिताईं वज़ीर आज़म चूंड न। हा बिल्कुलु ईअं पियो थियो न, ऐं ॾाढो मां सम्झां थो ख़तरनाक आहे इलेक्शन कमीशन जो इहो जेको रवैयो आहे। अॼु जेका ॻाल्हि कई बिलावल भुट्टो ज़रदारी, उहो त ॾाढी माना ख़ेज़ी हुनजो चवणो हो त वॾे वज़ीर खे घुराए चयो वियो त तव्हां जेको आहे 1 महीनो अञा सब्र कयो, पोइ ॾिसंदासीं छा थो थिए। यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेयर खे आणण जे लाइ रोकण लाइ जेको आहे इहे सभु माना के मीटिंग्स थियूं आहिनि जंहिंमें चलो ठीकु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी शबीर त असांखे जॉइन कयो। नाज़रीन, शबीर लाशारी साहब धरती टीवी जा चीफ रिपोर्टर सां गॾु हुआ। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहब ऐं सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पेचुओ साहिबा। अॼु 1200 बिस्तरनि जी NICVD यानी नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ यानी दिलि जे बीमारियुनि जी इस्पताल जेका आहे उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले सां लांडी यानी मलीर ज़िले पंहिंजो कोरंगी ज़िले में उहा क़ाइमु करण जो पंहिंजो संग बुनियादु रखियो आहे। उहा तकलीफ़ थी आहे ऐं उन हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं। उन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान